अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं आता जो पंहिंजो असलम भुट्टो। मूंखे न को शौक़ु जागियो न मूंखे कॾहिं शौक़ु हुयो अदाकार थियण जो। मां कॾहिं सोचियो बि न हो। मूंखे ॿ शौक़ु हुया, हिकिड़ो फाइटर पायलट जो ऐं ॿियो क्रिकेट जो। तव्हांजे अंदर में जेको रोमांटिक माण्हू बि वेठल आहे, घणनि एक्ट्रेसिस जी ज़िंदगी तबाह कयूं पोइ। अदाकारी हिकिड़ी वाहिद शइ आहे, तव्हां उनखे पॉलिश करे सघो था, महिनत करे सेखारे कोन था सघो। फ़िलहालु मां कंहिंसां बि न मिलंदुमि। हिन सभिनीनि माण्हुनि खे जेको आहे न, हवेली खां 5 मील परे वञी बीहार। फ़िलहालु सिर्फ़ु CM साहब अचण वारो आहे, मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हुन सां ई मिलंदुसि। रईस वॾा ईअं कीअं था कयो? राजबाग तव्हांजो आहे, इलेक्शन मथां आहे। अच्छा, हिननि एक्ट्रेसिस सां कमु कंदे कंहिं ते दिलि अची वई? काफ़िन ते आई। गामू मुंहिंजो एॾो असरु त रहियो न आहे, पर थोरो मीनफुल आहे उहो। तव्हां कई ज़िंदगी तबाह कयो। प्रोग्राम शतरंज जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।